जी नाज़रीन, टंडोलियार में आम चूंडनि जे हवाले सां सरगर्मियूं ज़ोर शोर सां जारियूं आहिनि। गुज़िरियल ॾींहुं कुझु सियासी शख़्सियतनि हिते जेको आहिनि GDA अॻवान डॉक्टर राहिला गुलमक्सी ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िला टंडोलियार जी सदर ऐं जेको अॻूणे MNA बि आहिनि ज़ुल्फिकार बचाणी, हिन ते एतिराज़ दाख़िल कयो हुयो। हींअर जेको आहिनि ताज़ो जेको आहिनि RO ऑफिस मां अॻूणे MNA ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले सदर ज़ुल्फिकार बचाणी जो फार्म बहाल थियो आहे। अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं। अल्लाह फज़ल करम सां असांजो फार्म बहाल थी वियो। कल्ह को 2 नंढा ऑब्जेक्शन्स हुआ, जेके हिकिड़ो गाॾी जो इशू, हिकिड़ो शुगर मिल जो। उहो गाॾी 2007 में खपाए छॾी हुई ऐं ट्रांसफ़र न थी हुई एक्चुअली। सो उहो बि असां एक्साइज़ में लेटर कढाया, उन्हनि खे ॾिनो ऐं प्लस मिल जो त अॻे ई फ़ैसिलो थियल हो। पोइ दफ़ा जॾहिं असां इलेक्शन में बीठासीं, हाई कोर्ट जी जजमेंट जी सर्टिफाइड कॉपी हुई, सो उहा ॾिनी आहे। अल्लाह फज़ल करम सां फॉर्म असांजो बहाल थियो आहे। इंशाअल्लाह ताला इलेक्शन विढ़ंदासीं इंशाअल्लाह हाणे, ऐं 8 तारीख़ पीपल्स पार्टी फतह करे इंशाअल्लाह ताला। मां हिकु ॻाल्हि ॿुधायां, उम्मीदवार सदाईं जेके असांजा टंडोलिया वारा आहिनि, जेकी बीठी आहे राहिला मक्सी साहिबा, उहा त हमेशह असां सां इलेक्शन कंदी रहंदी आहे, हर पार्टी में वई आहे। बाक़ी इहा GDA बची बिस्मिल्लाह करे अचे, इलेक्शन कंदासीं इंशाअल्लाह ताला 8 तारीख़ खटंदासीं। इतिहाद थींदा आहिनि सिंध में, इहा कोई नई ॻाल्हि कोन्हे। पोइ दफ़ा बि ॾिसो GDA सूरत में एतिहाद थियो। हीअं नवाज़ शरीफ़ वारनि ज़ाहिर ॻाल्हि फोकस कयो आहे, उन्हनि ॿियो को चारो कोन्हे, त उन्हनि GDA सां ऐं MQM सां गॾु मिली करे इहो पैनल हिकिड़ो ठातो आहे। कोई इशू कोन्हे, पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे, उहा पंहिंजी अलॻि जमात आहे, इंडिपेंडेंट जमात आहे, इलेक्शन विढ़ंदासीं पूरे पाकिस्तान मां। कंहिंसां सीट एडजस्टमेंट न कंदासीं, जॾहिं खटाइजे त पोइ ॾिसंदासीं, पोइ इहो ॻाल्हियूं। मां आवाम खे इहो पैगाम थो ॾियणु चाहियां त इंशाअल्लाह ताला तमामु त मस्त कंदड़ थींदी 8 तारीख़, ऐं तव्हां महिरबानी करे वोट ॾियो ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी खे खटायो इंशाअल्लाह ताला। पहिरीं बि असां आवाम जी ख़िदमत कई आहे, इंशाअल्लाह ताला आइंदा बि कंदासीं। की सूरत हाल इहा आहे जो नून लीग वारा चवनि था त उन्हनि जी ॻाल्हि थी वई आहे, पर उन्हनि खे कैंडिडेट ई न पिया मिलनि। ऐं हिकिड़ो वाहिद पाकिस्तान में लीडर आहे चेयरमैन बहال भुट्टो ज़रदारी साहब, जेको कराची खां गिलगित ताईं तव्हां हुनजी कैंपेन ॾिसो त जिथे किथे वञे पियो त हुनखे अवामी मोट मिले पई। हिन मां इहो साबित थो थिए त ईंदड़ दौर इंशाअल्लाह पाकिस्तान पीपल्स पार्टी जो आहे, चेयरमैन बहال भुट्टो ज़रदारी साहब जो आहे। हक़ सच जी फतेह थी है, आवाम जी फतेह थी है, इन 217 जी आवाम जी फतेह थी है। अॼोके ॾींहं ते कोई अहिड़ो इशू कोन हो, बेसार नंढड़ा माइनर को एतिराज़ हो, उहो अलहमदुलिल्लाह RO साहब मंज़ूर करे छॾियो आहे। फार्म अॻे ई मंज़ूर हो, पर इहे एतिराज़ जेके नंढा हुआ उन्हनि जो अॼु फ़ैसिलो अचिणो उहो अची वियो आहे। अलहमदुलिल्लाह अॼु ज़ुल्फकार ستار बचाणी जो इन 217 सां फार्म मंज़ूर थी वियो आहे ऐं 8 तारीख़ ते इंशाअल्लाह इलेक्शन खटंदासीं पूरे पाकिस्तान मां। टंडोलियार मां 2 सीटूं इंशाअल्लाह खटंदासीं ऐं अवाम हाणे तयारी करे, पाकिस्तान पीपल्स पार्टी जा कारकुन तयारी कनि, वर्कर तयारी कनि। इंशाअल्लाह बहال भुट्टो ज़रदारी साहब खे असां वज़ीर आज़म कंदासीं। जी नाज़रीन, तव्हां पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िला टंडोलियार जे सदर ऐं अॻूणे MNA ज़ुल्फिकार बचाणी जी ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि। उनजो चवणु आहे त असांजे ख़िलाफ़ु जेको असांजे मुखालिफ़िन जेको फार्म रद्द कराइण लाइ जेको कोशिशि कई हुई, उहो अॼु फार्म मुंहिंजो बहाल थियो आहे अलाह जे शुक्र सां। ऐं इंशाअल्लाह पाकिस्तान में पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध समेत टंडोलियार खां वॾी अक्सरियत सां कामयाबु थींदी। राजा साजिद, खनज़ादा, इबरत न्यूज़, टंडोलियार।